अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आऊं हैं सारा सुमरो ऐं सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमेरिका जे ताज़नि हमलनि बैदि ईरान हरमज़ वारा लंघु बीहर बंदि करे छॾियो। ओमान, कतर, उर्दन, बहरीन ऐं कुवैत में अमरीकी फ़ौजी ठिकाणनि मथां हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त ओमान जी बंदरगाह, डक्कम लॉजिस्टिक मर्कज़नि ऐं फ्यूल प्लेटफॉर्मनि मथां हमला कया विया। कतर में अल अदीद एयरबेस खे बैलिस्टिक मिसाइलनि सां निशानो बणायो वियो। ईरानी फ़ौज जो वधीक चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे इंतज़ाम हेठि फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम मथां बि हमलो कयो वियो। हॉर्मज़ में गैर क़ानूनी रस्ते तां गुज़रण जी कोशिश कंदड़नि जहाज़नि खे निशानो बणायो वेंदो। अमरीकी फ़ौज पारां ताज़नि हमलनि में ईरान जे 140 हथनि खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सेनेट काम जो चवणु आहे त कारवाई हॉर्मज़ में क़ब्रज़ जहाज़ मथां हमले खां पोइ कई वई। ईरानी मिसाइलनि ऐं ड्रोन्स जे ठिकाणनि ते हमला कया विया। सेनेट काम मूजिबि सामूंडी फ़ौजी सलाहियतुनि ऐं हथियारनि जे ज़ख़ीरनि खे निशानो बणायो वियो। सामूंडी निगरानी जे मर्कज़ मथां बि हमलो कयो आहे। ईरानी मीडिया मूजिबि ईरान जे 9 शहरनि में धमाका ॿुधा विया। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में राब्तो। इलाइक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। सऊदी सफ़ीर जे बि नायब वज़ीर आज़म सां मुलाक़ात। ॻाल्हियुनि लाइ गॾियल कोशिशूं तेज़ करण ते ज़ोर। इसहाक़ डार चयो आहे त ॻाल्हि ॿोल ई अमन जो वाहिद रस्तो आहे। तहमीदी किरदार जारी रखण लाइ तयार आहियूं। सऊदी अरब, ओमान, कुवैत ऐं लुबनान पारां ईरान जे हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब जे परॾेही तर्जुमान चयो आहे त हमला अदम इस्तिकाम जो बाहिस आलमी क़ानून ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर ते भंजकड़ी आहिनि। हमलनि सां जहाज़नि जी आज़ादाणे अच वञ खे ख़तरो आहे। बलूचिस्तान में पाक फ़ौज, एफसी ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन शोबान जारी। ताज़ियनि कारवाइनि में वधीक 4 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 5 जुलाई खां ऑपरेशन दौरान मजमूई तौर ते 109 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। फोर्सिस दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखण लाइ पुरज़म आहे। सक़ाफ़त वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी खे सूबे जी न पर बहितर इलाज जी ज़रूरत आहे। सिंध खे बदनसीब सूबो चवंदड़ खे सिंधी सुञाणप ॾिनी। एमक्यूएम सरबराह जे बयान ते रद्द अमल ॾींदे सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो आहे त सिंध जी तारीख़ लासानी तहसीब वारे न पर भाईचारे वारी आहे। उर्दू समेत सभिनी ॿोलियुनि लाइ एतिराम आहे।